अल्लाह से रबीउल अव्वल जो महीनो नसीब फरमायो। 8 रबीउल अव्वल 1443 हिजरी जुमातुल मुबारक जो ॾींहुं आहे। जुमातुल मुबारक जे ॾींहुं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त हीअ जुमे जो ॾींहुं में ईद जो ॾींहुं आहे। हाणे ईद जो ॾींहुं मां मुराद फज़ीलत जे तौर ते इहो ईद जो ॾींहुं आहे। हक़ीक़त में जेका खुशियुनि वारी ऐं मल्हाइण वारी जेका ईद आहे उहा आहे ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा। इन खां अलावा ॿियूं जेके बि उसूल ऐं क़िरायत जेके बि ईदुनि जा ॾींहं ॿुधाया वञनि था, इहे ईदुनि जा ॾींहं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बरकत जे ख़ातिर आहिनि। उन्हनि जे अंदरि इंसान जो कंहिं बि क़िस्म जो अमल दख़ल कोन्हे। हा, एतिरो अमल ज़रूर आहे त जहिड़ी तरह अल्लाह जे रसूल फरमायो त ईद जे ॾींहुं माना जुमातुल मुबारक जे ॾींहुं तव्हां दुरूद शरीफ़ घणो पढ़ंदा कयो। इन जुमे जे ॾींहुं में तव्हां दुरूद शरीफ़ घणो पढ़ंदा, अल्लाह तबारक व तआला तव्हांजे गुनाह खे रब से माफ़ कंदो। घणे दुरूद शरीफ़ पढ़ण जे करे रब साईं दरजात खे बुलंद फरमाईंदो ऐं पोइ जेके हक़ जा जेके असांजा गुनाह आहिनि उन्हनि गुनाह खे रब साईं भरण फरमाईंदो ऐं अॻिते जेके असांजा जेके ईंदड़ ॾींहं आहिनि उन्हनि ॾींहंनि खे अल्लाह पाक बाबरकत बनाइण फरमाईंदो। जहिड़ी तरह पाक पैगंबर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं तव्हां ॿिनि जुमनि जे इन नमाज़ुनि खे अदा था कयो, अल्लाह पाक तव्हांजे ॿिन्ही जुमनि जे विच में जेके सरीरा गुनाह आहिनि रब से उन्हनि गुनाह खे माफ़ फरमाईंदो। त अहिड़ी तरह इन जुमनि जो बाने के हुक्म आहे त ख़्याल रखे ऐं असुल इन जुमे जे अंदरि उहे अमल करे जेके अमल सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने असांखे सेखारियो ऐं जिन अमलनि में अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे तालीम न सेखार फरमाई ऐं उहे वक़्त में बि हुया त उन में मुस्लमान खे पंहिंजे तरफ़ खां कंहिं बि ॻाल्हि खे वधाइण जी या कंहिं बि ॻाल्हि खे घटाइण जी इजाज़त कोन्हे। दीन कुल्लुहु अदब फरमायो त दीन त सॼो जो सॼो अदब आहे। तव्हां दीन ते अमल कंदा, अल्लाह जे रसूल जो अदब तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि कंदा। तव्हां पंहिंजे रोज़गार ते नज़र कयो, पंहिंजे घरेलू ज़िंदगी ते नज़र कयो, पंहिंजी शादीअ में, पंहिंजे गमीअ में, पंहिंजे उथण वेहण में। हथा के जेकॾहिं तव्हां मानी खाओ था, मानी खाइण में बि तव्हांजो जेकॾहिं सुन्नत ते अमल आहे, तव्हां अल्लाह जे हबीब जा सचा आशिक़ आहियो। जेकॾहिं मानी खाइण में तव्हांजो सुन्नत ते अमल आहे, तव्हां इश्क जी दावा सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नथा करे सघो। सो मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन दीन ते अमल करण जो असांखे तरीक़ो सेखारियो ऐं इन रबीउल अव्वल जे महीने में असांखे बजाए न जे माण्हू खे बिदअत जे तरफ़ वञे या के अहिड़नि अमलनि जे तरफ़ वञे जेको अमल न सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सेखारियो, न संजन जे सहाबा कयो, न संजन जे सहाबा सेखारियो। असल में जॾहिं इंसान सुन्नत खे छॾे करे बिदअत जे तरफ़ ईंदो आहे त सुन्नत पंहिंजो पाण रहंदी। अॼोके ज़माने में असां सुन्नत ते अमल छॾे ॾिनोसीं, काफ़िरनि इन मुसलमाननि जे दीन ते अमल करणु शुरू कयो। दुनिया जे अंदरि उन्हनि खे तरक़ी जेका नसीब थींदी वई उहा अलॻि शइ आहे। ईमान न हुजण जे करे आख़िरत जे अंदरि उन्हनि जे पकड़ थींदी, उन्हनि जे लाइ अबदी जहन्नम आहे। पर दुनिया जे अंदरि त असांजे दीन ते अमल करे उहे जेके पंहिंजे इन कारोबार में, दुनिया जी ज़िंदगी में पंहिंजो जेको मान मुक़ाम हमारे ज़माने में के ज़माने में इहा ॻाल्हि मशहूर ऐं मारूफ़ आहे त बाबा जेकॾहिं को वाणियो हूंदो उहो ईमानदारी कंदो, पर मुस्लमान हूंदो उहो बेईमानी। त इहा असांजे अंदरि इहो अमल छो आहे? इहो असांजे अंदरि अहिड़ी बेईमानी ऐं हर जॻह ते ठॻीअ जो अवसर छो आहे? जेकॾहिं तव्हां तिजारत जे अंदरि ॾिसो, तिजारत में ठगी, ऐं जेकॾहिं घर जे अंदरि ॾिसो त घर में नंढो वॾे सां ठगी, वॾो नंढे सां ठगी, वॾो नंढे सां कूड़ ॻाल्हाईंदो, नंढो वॾे सां कूड़ ॻाल्हाईंदो, पाड़े वारे सां जेको आहे ठगी ऐं रिश्ते वारे सां ठगी। जॾहिं असांजे अंदरि दीन जे मथां अमल असां वटि रहियो ई कोन त असांजा रिश्ता बि ख़तमु थी विया, असांजी माली मामलात बि
आसानी के बजाय मुश्किल थी विया। हालांकि पंहिंजी जाइ ते मुल्क में महांगाई आहे, पर जेकर इंसान ईमान के मुताबिक जिंदगी गुजारे त महांगाई के बावजूद भी इंसान खुशी वाली जिंदगी गुजारे। हमारे सो तो महंगाई केदी भी हुजे पर माण्हू को नशो छॾनि था। माण्हू जेके आदत आहे उहा आदत छॾण जे लाइ तयारु न आहे। जेकर कंहिंखे सिगरेट की आदत आहे, केदी भी महंगाई हुजे उहा सिगरेट की आदत छॾी ॾियो। जेकर कंहिंखे रवाजनि की आदत आहे, शादीअ में बिरादरीअ में मुरादीअ में, त उहो पंहिंजे रवाजनि खे छॾण जे लाइ तयारु कोन्हे। पोइ हिन जो नतीजो इहो निकिरंदो जेके कम हक़ जेके जॻहूं आहिनि जिन जगहों ते असा के अल्लाह ऐं अल्लाह के रसूल के राज़ी करण जे लाइ ख़र्च करणो घुरिजे, उन जगह ते इंसान ख़र्च न कंदो त नतीजो इहो निकिरंदो त नतीजे जे अंदरि बेईमानी आम थींदी, रिश्ता ख़त्म थी वेंदा, हिक ॿिए जे मामलात में इहे सम्झो त ॻाढ़ पइजी वेंदा। मुस्लमान मुआशरो पाण में हिक ॿिए सां सुहिणो सुलूक करणु छॾे ॾींदो। जॾहिं सुहिणो सुलूक करणु छॾे ॾींदो उन जो नतीजो इहो निकिरंदो इंसानियत पाण में बाक़ी हूंदी। रबीउल अव्वल जो इहो सबक़ आहे पंहिंजी ज़िंदगी खे ईमानदारी सां भरे छॾियो, पंहिंजे पाण खे बेईमानी खां बचायो। ऐं इंसान इहो सोचींदो आहे त मां जेकर ईमानदार थी पाउं त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। इहा ॻाल्हि इंसान जे लाइ उहा आहे जीअं चवंदा आहिनि त हिकिड़े बादशाह पंहिंजे इलाइक़े जी ईमानदारी चेक करण जे लाइ चईं रइयत में ऐलान कराईंदो आहे सब जेके पंहिंजे घर में जिन जिन वटि बीहूं आहिनि उहे जेके हिकु हिकु किलो जेको आहे न खीर जो इन ड्रम जे अंदरि लाहे वॾो हिकिड़ो ड्रम हुते बीहारी। हाणे सभु इन आसिरे में त फलाणे खीर में हूंदो, भला मुंहिंजे हिकिड़े जेको आहे किले पाणी ॾियण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए। त ॾिठूं बाद में जॾहिं ॾिठूं त सॼो जो सॼो ड्रम पाणी नथो वञे। हिक ॿिए जे आसिरे ते बेईमानी, हिक ॿिए जे आसिरे ते ठगी, हिक ॿिए जे आसिरे ते कूड़ ऐं हिक ॿिए जे आसिरे ते हिक ॿिए सां ज़ुल्म करणु, त पोइ मुआशरे जे अंदरि जॾहिं अहिड़ा रवैया हूंदा त न रही जे अंदरि मुंहिंजा दोस्तो कॾहिं बि बरकत न ईंदी। बरकत त रहंदी जॾहिं असां मुस्लमान उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा फरमाईं त दीन जे अंदरि दाख़िल जो पूरा अहिड़ो दीन ते अमल करे ॾेखारियो जो वाक़ई गैर मुस्लिम खे ॾिसी करे चवे त वाक़ई जेकॾहिं ही मोहम्मद अरबी जो उम्मती अहिड़ो ईमानदार आहे, अहिड़ो पाकबाज़ आहे, अहिड़ो परहेज़गार आहे त इन्हनि जो नबी मोहम्मद मुस्तफ़ा केॾो न अल्लाह जो प्यारो आहे। असां लॼाए छॾियोसीं दीन खे, असां लॼाए छॾियोसीं सुहिणे हबीब जी सुनतुनि जूं। पोइ जेके मुआशरे में घरनि जे अंदरि बेबरकतियूं, ॾींहं राति माण्हू भला बीठा हूंदा भोपनि जे पोयां, को चवंदो त साईं तावीज़ लिखी ॾे, को चवंदो दलालनि जे पोयां, को भोपनि जे पोयां बीठो हूंदो साईं मुंहिंजे बिलाणे माण्हू खे जिन वरितो आहे साईं जिन त कढी ॾे। पोइ हिन जिननि जे आसिरे कॾहिं हुन खां 10,000 वठंदो, कॾहिं 20,000 वठंदो, कॾहिं 40,000, कॾहिं 50,000, इनखे पैसा धोई करे हुनखे रखी छॾींदो। पर ईमानदारी जे लिहाज़ सां पंहिंजे अबे अम्मा ते ऐं जेको हुनजे मथां हक़ आहे उन हक़ ते ख़र्च करण में मुस्लमान तयारु हो। अवां जो हाल छा आहे मुस्लमाननि जो? इहो ई मुस्लमाननि जो हाल आहे पंहिंजी आदत ते ऐं पंहिंजे सम्झो त जेके पंहिंजूं रवाज आहिनि, रस्म आहिनि, उन्हनि ते ख़र्च करण जे लाइ इंसान 1000 रुपया ख़र्च करे थो। पर जेकॾहिं अल्लाह जे नाले ते ख़र्च करण जो मसइलो ईंदो त उन वक़्त में ॻोल्हे सोले पंहिंजे पैसनि मां जेको फट नोट 10 रुपए जो हूंदो न उहो अलाह जे नाले ते वठो, छा यादि कयो। पोइ ज़ाहिर आहे उन्हनि जे दिलनि मां अल्लाह जे घरनि जी जहिड़ी ख़िदमत थींदी, जेका अल्लाह वारनि जी ख़िदमत थींदी, जेका अबे अम्मा जी ख़िदमत थींदी, जेका क़ुर पढ़ण वारनि जी ख़िदमत थींदी, उन जे दिलनि मां उहो ई निकिरंदो। मां जो तव्हांजो वक़्तु ॿुधायां, हिकिड़ो हमरा आयो मूं वटि अची करे चईं मां नओं जेको आहे कारोबार खोलियो आहे, महिरबानी कयो मूंखे टाइम ॾियो, उते हली करे दुआ घुरो, हली उते दुआ घुरो ऐं असांजे लाइ बरकत जे लाइ क़ुर बि पूरो दुआ बि हली करे ऐलान कई। मूं चयो मूं वटि टाइम कोन्हे, मां न रहंदुसि, साईं महिरबानी कयो अलाह जे नाले ते थोरो वक़्तु कढी करे हलो। असां हिन ख़्याल में त मन अलाह पाड़े पिया, मन असांजे वञण जे करे हुनजे दिलि ते थधो छॾो पए, मन निमाज़ ते अची पवे, मन दीनदारनि सां वास्तो रखी पवे, मन हुनखे को हया हुजे दीन जो। हुन छा कयो त चईं त साईं मां गाॾी खणी थो अचां, उते जेको आहे मां तव्हांखे वठी हलंदुसि।
उते गाड़ी खणी आयो मां पंहिंजो टाइम कढी उते वियुमि उते हम जॾहिं दुआ घुरीसे दुआ घुरण खां बाद में मगरिब जी नमाज़ जो टाइम थिए पियो हाणे मूंखे नमाज़ ते पहुचणो हुयो त आइन टाइम ते जॾहिं उते पहुतासीं त जेसिताईं हुन माण्हू गॾु कया ऐं जेसिताईं हुन माण्हू कुझु क़ुरान पढ़ियो कुझु टाइम लॻो 15-20 मिंट लॻा ऐं दुआ घुरीसीं जॾहिं वांदा थियासीं मुंहिंजे नमाज़ जो टाइम थी वियो उन वक़्त में मूं चयोमांसि मां हाणे हलां जॾहिं खणी माना पंधु धिका कई पियो त पोइ मां त खणी भॼी डुकी वञी अचे पंहिंजे मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ पहुतमि पर मुंहिंजे दिलि मां आह कड़ी निकिती हुनजे लाइ जेका दुआ घुरी सघी दुआ हुई मां मुंहिंजी पिट जी ॻाल्हि नथो कयां मां पिटियोमांसि पर मां मुआशिरे जे रवैये जी ॻाल्हि थो कयां पंहिंजो कमु पातो गाॾी ते वठी कमु निकितो अड़े ॿुधायां त मां पंहिंजो सूरत खणा ॿुधायां त अहिड़ो पर अहिड़े मौक़े ते माण्हू वरी चई बि नथो सघे चऊं करे बि चवंदा त बाबा मुला जेके न महांगा थी आहे मुलनि जा नखरा थी आहे न चऊं तॾहिं बि अहिड़ो वेल त जॾहिं मुआशिरो अहिड़ो किरदारु अदा कंदो त पोइ ज़ाहिर आहे को इंसान सुभाणे जेकॾहिं मूं वटि इहो दुआ जाईंदो त वींदोमांसि मां हथ ते वरी ॿीहर हुनखे मुंहुं ई न वेंदो पोइ जॾहिं अहिड़ो रवैयो थींदो त ज़ाहिर जवाब में अहिड़ी शइ थी हिकिड़ी हूंदी आहे इंसान जी ज़रूरत ॿी हूंदी आहे इंसान जी उनजे मथां फज़ीलत जेकर इंसान ज़रूरत जे एतबार सां कंहिंजो ख़्यालु न रखंदो पोइ सुभाणे जेको आहे इंसान हुनजी फज़ीलत ऐं हुनजी ज़रूरत जो ख़्यालु रखंदो हिकु कमु उहो ई थींदो जिनो टे किताबुनि में अॻे ॿारनि में पढ़ाईंदा अॻे पढ़ाईंदा नथा पढ़ाइनि अॻे पढ़ाईंदा हिकिड़ा घणा छा कयो मज़ाक़ जे ख़ातिर चरवाहो बकरी चाहींदो हुयो हुन मज़ाक़ जे ख़ातिर छा कई जो माण्हू खे भेजाइण जे लाइ अच रड़ी कई चई बाबा वारो के पगड़ अची आहे माण्हू लठी खणी घरां निकिरी आया हुनखे किथे मां त मज़ाक़ कयो वरी ॿियो दफ़ो बि ईअं कई टे दफ़े वाक़ई हुनजे मथां पगड़ अची आहे हाणे रड़ियूं कंदो रहियो पर हिकिड़ो माण्हू हिन खे छो एतमाद ख़तमु थी एतमाद छा थी वियो ख़तमु थी वियो जॾहिं एतमाद ख़तमु थी वियो त हुन खां बाद में हुनजो रड़ी करणु अचई अहिड़ो माण्हू जेकॾहिं मुआशिरे सां बि रड़ी करे यार मुंहिंजी त को मदद करण जे लाइ तयारु आहे कोन त पोइ ज़ाहिर आहे तूं जॾहिं एतमाद टोड़ींदे तूं जॾहिं अलाह सां जेको तालुक़ आहे उनखे पंहिंजी लालच जे बिना ते रखंदे सुभाणे तुंहिंजे घर में बेबरकी जी नहीं ईंदी शादी जॾहिं घर जे अंदरि क़ुरान न पढ़ंदे जॾहिं घर जे अंदरि नमाज़ न पढ़ंदे जॾहिं पंहिंजे बचड़नि खे नमाज़ ऐं क़ुरान पढ़ाइण जे लाइ उन्हनि खे वक़्तु न ॾींदे ऐं उन कारी साहिब खे पढ़ाइण जे लाइ थोरी तकलीफ़ न कंदे त पोइ इहो बच्चो बि तुंहिंजो अहिड़ो क़ुरान पढ़ंदो तूं पंहिंजे मुआशिरे खे इहो हाल करे छॾियो जो पंहिंजे बच्चनि खे स्कूल पढ़ाइण जे लाइ गाॾियुनि ते खणी स्कूल छॾे थो अचे उते 1000 रुपया फीस बि भरे थो ड्रेसूं बि हुननि खे वठी थो ॾे किताब बि हुननि खे वठी थो ॾे ऐं उते हुननि जे हवाले करे थो अचे वरी साईं वापसी में वठी बि खणी थो अचे ऐं उन्हनि खे पैसा बि ॾेई थो अचे ऐं जेकर क़ुरान पढ़ाइण जो मामिलो ईंदो मुला खे चवंदा घर पढ़ाए वञ एॾा हथ चुकाया स्कूटर ते घर पढ़ाए वञ ॾींदे घणो कि 500 रुपया पोइ मुला बि अहिड़ो पढ़ाईंदो जहिड़ो घर जे अंदरि हुनजी घुराए करे बेइज़ती बि कंदे पंहिंजे बच्चे खे दीन ते दुनिया जी तालीम ॾियण जे लाइ स्कूल ते खणी थो वञे पर जॾहिं दीन जो मामिलो अचे थो उते ठगी थो करे त मुंहिंजा दोस्तो रबीउल अव्वल जे महीने में असांखे घुरिजे त पंहिंजे ईमान खे ताज़ो कयूं अहिड़ो ईमान खे ताज़ो कयूं जो पाण पंहिंजे दिलि गवाही ॾे वाक़ई असां अहिड़ो ईमान ते अमल कयोसीं ऐं अहिड़ो अलाह जे नाले ते पंहिंजी औलाद खे ख़र्चु कयोसीं पंहिंजी दौलत खे ख़र्चु कयोसीं जो क़यामत जे ॾींहुं असांजी औलाद इहो माल क़यामत जे ॾींहुं विच में न पवंदा बल्कि अलाह वटि वकील बणिजी करे छॾाए करे असांखे जन्नत में रबीउल अव्वल जे महीने में सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि खे ज़िंदा कयो अल्लाह जो कसम अवां सुन्नतुनि खे ज़िंदा कंदा अल्लाह जे हबीब जूं अवां जे लाइ दुआऊं जेके सजन भुली विया उहे दुआऊं तव्हांजी न सघे बाक़ी हाणे वारे वांगुरु हिंदू वांगुरु जेकॾहिं साल में हिकिड़ो ॾींहुं जेको झंडियूं हणी चवंदा आहिनि त इहो भलो थिए चाइना वारनि जो जंहिंजी लकड़ियूं ऐं बल्बड़ियूं कढियूं जो आशिक़नि जो इश्क बि ज़ाहिर थी पियो वरना इन्हनि जो इश्क ज़ाहिर करण जे लाइ इन लकड़ियुनि ऐं बल्बनि ऐं झंडियुनि खां सवाइ त को तरीक़ो ई कोन हुयो हालांकि असुलु इश्क इहो आहे अल्लाह जे घर में अची ऐं पंहिंजे घरनि जे अंदरि इंसाफ़ कयो सुन्नतुनि ते अमल कयो क़ुरान जी तालीमात क़याम कयो पंहिंजे घर में तिलावत कयो अल्लाह जे क़ुरान खे पढ़ो क़ुरान छा थो चवे सोने हबीब जे सुन्नतुनि खे संगे हदीसुनि खे पढ़ो अल्लाह जे हबीब जा हुकुम कहिड़ा आहिनि उन्हनि ते अमल कयो मां कसम खणी करे चवां थो इन खां वधीक काइनात जे अंदरि आशिक़ रसूल आहे अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से हमारे सामने दीन ते अमल करे